अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बिना व रब्बिल मलाइकतिस सादिक़ीन खालिक़िना व खालिक़ सबइ समावाति वल अर्ज़ीन सुम्मा सलातु व सलाम अला साहिबि तूर सीनीन बलदिल अमीन खातिमिन नबिय्यीन अबिल क़ासिम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना हुब्बुहुम ईमानुन व ज़िक्रुहुम इबादतुन लिज़ाकिरीन अम्मा बाद फ़क़द क़ील लिइमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम लिमा सुम्मियत ज़हरा अल-फ़ातिमा क़ाल लिअन्नहा फ़तमत शियतहा मिनन नार वलन तरसलुहा। बिरादर मानिक सामने रामे कदर और सामने साले साहब मजलिस लाए एक सवाल असांजे 6 माह खां सवाल थियल आहे ऐं 6 माह जो जवाब ॾिनो आहे। उन सवाल ऐं जवाब जो ज़िक्र करण खां अॻु हिकु नंढी तमीद अर्ज़ु कंदुसि ऐं एतिरो त यादि मुंहिंजे 6 मौला खां सवाल जनाबे सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे मुतल्लक़ आहे ऐं मौला जो जवाब बि बीबी जे हवाले खां आहे। यानी साले साल मजलिस लाइ चाहियां ई थो त शाफ़िया मैशर बीबी जो तज़किरो कयां लेकिन शाफ़िया मैशर बीबी जी शफ़ाअत असांजे मरहूम खे नसीब थी ऐं पंहिंजी ॻाल्हि जी इब्तिदा 3 मिंटनि जे अंदरि पूरी करे वठोसि। पंहिंजी ॻाल्हि जी इब्तिदा हितां कंदुसि त असीं तव्हां जॾहिं वेठा आहियूं 1441 जी वेठा आहियूं 1441 जी में पर जितां खां ॻाल्हि शुरू थो कयां 1400 साल पुराणी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे ऐं उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं अञा सन हिजरी शुरू थियो ई कोन हो। सन हिजरी शुरूआत अञा बाद में आई ॻाल्हि असां अञा बि अॻु जी शुरू था कयूं। 1400 साल अॻु ख़िते अरब में इलाइक़े अरब में हिकु मस्तूर रहंदी हुई जंहिं मस्तूर जो नालो हो ख़दीजतुल कुबरा ऐं लक़ब हुयुसि मलिकतुल अरब। 1400 साल अॻे इलाइक़े अरब में हिकु मस्तूर रहंदी हुई जंहिं मस्तूर जो नालो हो ख़दीजतुल कुबरा ऐं लक़ब हुयुसि मलिकतुल अरब। जीअं लक़ब अथसि मलिकतुल अरब जीअं लक़ब अथसि मलिकतुल अरब ईअं रिश्ता बि वॾा वॾा थिया आयसि। निकाह जा पैगाम बि वॾा वॾा थिया आयसि ऐं इन मलिकतुल अरब जे लाइ का लंबी चौड़ी ॻाल्हि अध कलाक के अंदरि करे बि कोन सघंदुसि पर एतिरो ज़हन में रखो त अरब जी दौलत हिन वक़्त बि मशहूरु आहे। हिन वक़्त बि अरब जी दौलत मशहूरु आहे। उन अरबनि जी दौलत ते आउं का तक़रीर कोन कंदुसि हिन वक़्तु पर एतिरो त या त उन्हनि अरबनि जी दौलत जो अंदाज़ो तव्हां खां हणी सघो था त जन अरबनि जी दौलत ते हिन वक़्तु बि पूरो मग़रिब पियो थो पलिजे। जन अरबनि जी दौलत ते मग़रिब पियो थो पलिजे। इन इलाइक़े अरब जी हिकु मस्तूर हुई जंहिंजो लक़ब हो मलिकतुल अरब। इतां अंदाज़ हणी सघो था त साईं केॾी वॾी मलिका हुई। इतां कुझु सम्झी सघो था त साईं केॾी वॾी मलिका हुई। जेॾी वॾी मलिका हुई निकाह जे लाइ पैगाम बि एॾा ई वॾा थिया आयसि पर हर पैगाम आणण वारे खे इहो चई बीबी ठुकराए थे छॾियो त तूं मुंहिंजो हमसर न आहीं। इसने ॻाल्हि में ठीकु कई आहे माना हर पैगाम वारे खे साईं जो हिकु ई जवाबु हो त तूं मुंहिंजो हमसर न आहीं, तूं मुंहिंजो हमपला न आहीं, तूं मुंहिंजे बराबरि जो न आहीं। जंहिं खे पैगाम ॾिनुसि हर हिकु जवाबु ही पियो ॾे त तूं मुंहिंजो हमपला न आहीं, हमसर न आहीं, बराबरि जो न आहीं। हिकु वक़्तु उहो आयो जो इन्ही साईं वरी पाण पैगाम मोकिलियो निकाह जो यतीम अब्दुल्ला ॾांहुं। साईं ज़फ़र शाह अगर मैसेज न कर तो अॻिते अची वञो।
जज़ाकल्लाह। माना इन्हीं साइण हिकु पाण निकाह जो पैगाम मोकिलियो यतीम अब्दुल्ला ॾांहुं। जॾहिं निकाह जो पैगाम मोकिलियईं ऐं शादी थी बि वई, निकाह मोकिलियईं पैगाम मोकिलियईं ऐं शादी थी बि वई। जॾहिं शादी थी वई त अरब जे औरतुनि खे सुबाई काट ख़दीजा ही छा कयो, ही छा कई? दौलत तो वटि हुई, ॾोकर पैसो तो वटि हो, हीरा जवाहर तो वटि हुया, नौकर चाकर तो वटि हुया, खिदमतगार तो वटि हुया, वापार तिजारत तो वटि हुयो, सोन चांदी तो वटि हुयो, सभु कुझु तो वटि हुयो। कमी कहिड़ी शइ जी हुई? तूं हिकु यतीम सां शादी करे हासिल छा कयो? इन्हीं बुनियाद ते बाइकाट कयो आहे, इन्हनि बाइकाट कयो। ऐं माफ़ कजो, बाइकाट सख़्त क़िस्म जो बाइकाट, सख़्त क़िस्म जो बाइकाट हो। ये चवां थो त सख़्त क़िस्म जो बाइकाट हो। एतिरो सख़्त हो बाइकाट, एॾो सख़्त हो बाइकाट जो जंहिं वक़्तु जनाब सैयदा सलामुल्लाह अलैहा जी विलादत थी, केतिरो सख़्त बाइकाट हो। जॾहिं सैयदा सलामुल्लाह अलैहा जी विलादत थी त इन्हीं वक़्त में हिकु मस्तूर खे मस्तूरात जी ज़रूरत पवंदी आहे। इन्हीं ख़ास टाइम में ईअं ई ॻाल्हाए सघां थो कि भला इन्हीं वक़्त में हिकु औरत खे औरत जी ज़रूरत पवंदी आहे, पर एॾो सख़्त बाइकाट हो जो का बि अरब जी औरत जनाब ख़दीजतुल कुबरा वटि आई न आई। बाइकाट हो, का बि औरत न आई आहे। छा ही जो न आई त अल्लाह छॾे ॾिनुसि? ना, इन्हनि बाइकाट कयो आहे, इन्हनि औरतुनि बाइकाट कयो, अल्लाह इंतज़ाम कयो आहे। ऐं ही तय आहे त सिर्फ़ ही ॻाल्हि उन वक़्तु ई न आहे, हिन वक़्तु बि हिते बि अगरि को शख़्स नंढो कमु या वॾो कमु जेको ख़ुदा कारण कंदो आहे, छॾींदो अल्लाह उन्ही खे बि न आहे। कमु ख़ुदा कारण हुजे, कमु ख़ुदा कारण हुजे, मुझको अल्लाह छॾींदो न आहे। ऐं कमु न मालिक ॾिसंदो ई न आहे त कमु केतिरो कयो अथई, केतिरो कयो अथई। जे मैसूर कयो त ईअं चवां पूरी सूरत आहे क़ुरान मजीद में, सूरह दहर साईं सूरत आहे, पूरी सूरत आहे, पर जे कम ते निगाह कयो कमु केतिरो न, कमु घणो कमु यार बेचार मानियूं कणिक जूं बि न जवजूं, पर खुलूस एतिरा हो जो ॿिनि चइनि मानियुनि जे बदिले में अल्लाह क़यामत ताईं पूरी सूरत नाज़िल करे छॾी आहे। ख़ुदा कारण कमु कजे, ख़ुदा कारण कमु कजे त अल्लाह छॾींदो न आहे। साइण कयो सभु कुझु ख़ुदा लाइ, इन्हनि कयो आहे बाइकाट, अरब जी औरतुनि बाइकाट कयो, अल्लाह इंतज़ाम कयो। इंतज़ाम केतिरो कयूं? जन्नत में हुरूं ऐं 4 अज़ीम तरीन मस्तूरात मोकिलियूं, 4 अज़ीम तरीन मस्तूरात, अज़ीम तरीन मस्तूरात 4। ऐं जनाब मरियम, जनाब ईसा जी वालिदा मोहतरमा जनाब मरियम, ऐं जनाब आसिया बिन्त मुज़ाहिम, ओ जेका जन्नत में अॻिते जन्नत में जनाब ख़दीजा जी हमनशीन थियणी आहे। हिन दुनिया में त शादी हुई फिरौन सां, पर एतिरो त या त फिरौन में सलाहियत न हुई औलाद पैदा करण जी, सलाहियत न हुई। इन जी शादी मुझे मुस्तफ़ा सां थियणी आहे, इन करे चवां थो जन्नत हमनशीन थिए जनाब ख़दीजा जी। ऐं जनाब सारा वो जेका जनाब इब्राहिम जी घरवारी आहे, ऐं जनाब कलसूम, इन खे लफ़्ज़ कुलसूम भी चई सघो था, पढ़ी सघो था, कलसूम, ऐं जनाब मूसा जी भेण। ये 4 मस्तूरात आहियूं, ये 4 आहियूं, पर अरब जी का भी औरत न आई आहे, बाइकाट कयो आहे। अरबन जी औरतुनि कयो आहे बाइकाट, पर मां पंहिंजी तकरीर जी इब्तिदा इतां थो कयां त अरबन जी औरतुनि कयो आहे बाइकाट। सिर्फ़ इन्हनि बाइकाट न कयो आहे, बल्कि चाहे ख़ुदा भी पियो थी बाइकाट कनि। मां ॻाल्हि फ़िलहाल इसलिए कई आहे, मन अरब जी औरतुनि कयो आहे बाइकाट, अल्लाह कयो आहे इंतज़ाम। मां ॻाल्हि हिते आंदी आहे त इन्हनि औरतुनि बाइकाट कयो आहे, पर चाहे ख़ुदा भी पियो त ही बाइकाट कनि। सवाल तो थींदो आख़िर मौलाना छाजे लाइ हू चाहे पियो कि भला इन लाइ त मालिक ॼाणे पियो, मालिक सम्झे पियो त आम मस्तूर जी विलादत न आहे, आम ॿार जी विलादत न आहे, विलादत मुंहिंजी ताहिरा जी, विलादत मुंहिंजी मुतहरा जी, विलादत मुंहिंजी फातिमा जी, विलादत मरकज़ इस्मत व तहारत जी। जॾहिं इस्मत व तहारत जी मरकज़ विलादत आहे त ख़ुदा न पियो चाहे त अरब जी का नजीस औरत जो नजीस हथ मुंहिंजी फातिमा सां मस थी वञे। अल्लाह न पियो चाहे
तो का अरब जी का नजिस औरत जो नजिस हथ मुंजी सैयदा सा मुंजी ताहिरा सा मुंजी फातिमा सा मुंजी मर्जिया सा मुंजी फातिमा सा सिर्फ मस थे अल्लाह चाहे ही न पियो जॾहिं न पियो चाहे हाने अचो गगी सजी ॾिसो माना अल्लाह न पियो चाहे त का अरब जी नजिस औरत जो नजिस हथ मुंजी फातिमा सां रुगो मस थे टच थे अल्लाह न पियो चाहे अचो वडी जल्दी में 30 मिनट जे अंदर तय करता चाहियूं अचो ॾिसो त इहा फातिमा पाक केतरी आहे या सैयदा पाक केतरी आहे ताहिरा केतरी आहे मुत्तहरा केतरी आहे मरकज तहारा था केडी पाक आ केतरी पाक ॾिसण चाहियो ना तो कुरान मजीद में लफ्ज़ आहिनि ॿई लफ्ज़ कुरान जा आहिनि ऐं शी दुनिया में मशहूर मारूफ लफ्ज़ आहिनि शी दुनिया में अलबत्ता संजीदा दोस्तन खे दावत आहे हू चई सघनि था एतिराज़ करे सघनि था मौलवी कमाल आहे यार जंहिं त लफ्ज़ कुरान जा आहिनि ऐं मशहूर शी दुनिया में जो मुसलमान वटि मशहूर आहिनि पर माफ़ कजो मुंहिंजी मजबूरी इहा आहे हिन वक़्त जेके लफ़्ज़ चवां थो इन लफ़्ज़नि सां मां गैर शिया खे बहस कंदे न ॾिठो इन करे आऊं थो चवां लफ़्ज़ कुरान जा आहिनि फातिमा पाक केतरी आहे हुजणी खपिया त मुसलमान वटि मशहूर हुजनि हा बहसूं थियनि हा पर मां कॾहिं थी न आहे मां न ॿुधी आहे तव्हां मुंहिंजा का दोस्त ॿुधी हुजे त मतिलबु ॿुधाईंदा मुंहिंजी कसी थी वेंदी लफ़्ज़ बहन केॾी पाक आहे फातिमा लफ्ज़ बहन हिक्का लफ्ज़ बैत ॿियो अहल बैत बासात फातिमा पाक केतरी सैयदा पाक केतरी आहे शी दुनिया जा ॿई लफ्ज़ मशहूर लफ्ज़ आहिनि बैत माना बैतुल्लाह हिकु लफ्ज़ आहे बैत ॿियो लफ्ज़ आहे अहल बैत बैत भी पाक अहल बैत भी पाक पर ॿिन्ही जी पाकीज़गी में फ़र्क़ आहे पाक बैत में आहे पाक अहल बैत में आहिनि पर ॿिन्ही जी पाकीज़गी में फ़र्क़ आहे छो त जॾहिं अल्लाह बैत जी तहारत जी ॻाल्हि कई आहे न जॾहिं बैत बैतुल्लाह बैत जी तहारत जी ॻाल्हि कई न त सूरह बकरा जी आयत नंबर 105 जे हिस्से में ऐलान कई व अहदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहरा बैती इब्राहिम तू वाइदो कर इस्माईल तू वाइदो कर इब्राहिम तू वाइदो कर इस्माईल तू वाइदो कर खलील तू वाइदो कर ज़बी तू वाइदो कर वाइदो करो त तव्हां ॿई पीउ पुट गॾिजी मुंहिंजो बैत पाक रखिजो वाह 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 अल्लाह सुभान सूरह बकरा जी आयत नंबर 125 में अल्लाह एतो ऐलान कयो त खलील तू वाइदो कर वाहिदना अला इब्राहिम व इस्माईल अन तहरा बैती इस्माईल तू वाइदो कर ज़बी तू वाइदो कर खलील तू वाइदो कर ता ॿई पीउ पुट गॾिजी मुंहिंजे बैत खे पाक रखिजो क़िबला कमाल आहे जॾहिं बैत जी तहारत जी ॻाल्हि कई वाइदो वरितई इब्राहिम खां वाइदो वरितई इस्माईल खां वाइदो वरितई पंहिंजे खलील खां वाइदो वरितई पंहिंजे ज़बी खां पर जॾहिं अहल बैत जी तहारत जी ॻाल्हि कई न चई इब्राहिम तू वाइदो कर न चई इस्माईल तू वाइदो कर बल्कि ऐलान कई इन्नमा युरीदुल्लाह बैत पाक तव्हां रखो अहल बैत के पाक रखण में अल्लाह जी जिम्मेदारी है मना मुंहिंजी जिम्मेदारी है बैत पाक तव्हां रखो अहल बैत के पाक रखण मु अल्लाह जी जिम्मेदारी है पहिरीं ॻाल्हि त जनाब इब्राहिम माना ॿ नबी पहिरीं ॻाल्हि त वाइदो न कनि सीधी ॻाल्हि आहे न वाइदो न कनि जे वाइदो कयो अथनि तव्हां असांखे पुराणी इहो थो चवे पहिरीं ॻाल्हि त वाइदो न कयो जे कयो त निभायो बाबा 4 वारी ॻाल्हि आहे निभायो वाइदो न कयो जे कयो त निभायो पर जेका ॻाल्हि तव्हां सां कयां थो अंबिया जी ॻाल्हि मां थो चवां पहिरीं ॻाल्हि त वाइदो न कनि जे कयो अथनि त निभाईंदा न निभाईंदा वाइदे खां पोइ अच्छा वाइदो कहिड़ो आहे तव्हां ॿई पीउ पुट गॾिजी मुंहिंजे बैत खे पाक बैतुल्लाह के बैत के पाक रखणो वाइदो आहे जॾहिं वाइदो कयो आहे इब्राहिम वाइदो कयो आहे इस्माईल त हाणे जेतिरी ताक़त आहे इब्राहिम वटि वरी ॻाल्हि मां वाइदो न करे ठीक ॻाल्हि थो ॻाल्हायां न वाइदो न करे जे वाइदो कयो अथई त जेतिरी ताक़त अथसि पूरी ताक़त ख़र्च कंदो पर बैत पाक रखंदो छो त वाइदो कयो अथई पूरी ताक़त ख़र्च कंदो बैत पाक रखंदो न करे इस्माईल वाइदो जे कयो अथई त जेतिरी ताक़त अथसि
पूरी ताकत खर्च कंदो वायदो कयो थे माना वायदे करण का पोइ जेतरी ताकत है इब्राहिम वटि जेतरी ताकत है इस्माइल वटि पूरी ताकत खर्च कंदा बैत के पाक रखंदा पर अहल बैत के पाक रखण वायदो कयो अल्लाह ही अल्लाह जो वायदो ही अल्लाह जो वायदो आहे हाणे मूंखे चवण जो हक़ आहे न अलबत्ता मां सम्झां थो ज़रूरत पियो थो कयां पर ॻाल्हि ज़रूरत जे बग़ैर चवण सां वाजिब न थींदी माना जेतिरी ताक़त आहे इब्राहिम वटि जेतिरी ताक़त आहे जनाब इस्माइल वटि पूरी ताक़त ख़र्च कंदा पर बैत खे पाक कंदा छो तो वाइदो कयो अथनि इन अहल बैत खे पाक रखण जो वाइदो कयो आहे अल्लाह त पोइ जेतिरी ताक़त आहे मालिक वटि जेतरी ताकत खालिक वट पूरी ताकत खर्च कंदो पर अहल बैत के पाक रखंदो हाने आहे को मौलाना आहे को अल्लामा आहे को मुफ्ती आहे को हजरत आला जेको मापे तोड़े बुधाए तो हु कादिर केतो वाह 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 नारे हैदरी को तय करे बुधाए सके तो हु कादिर केतरो हुन जी ताकत केतरी आ माफ कजो मुसलमानो ये तवा असा सभनी जी समझ का बुलंदो बाला तारा तो हु कादिर केतरो आ ये तुंजी मुंजी समझ का बुलंदो बाला तारा तो फातिमा पाक केतरी आ वाह 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 नारे हैदरी इन्नमा युरीदुल्लाह इन अल्लाह से गलायो ना केडी पाका इतना अंदाज होनो जरे बैत जी हर गाल कही ना जे अनतहरा बैत अनतहरा किबला इन लगा ना अनतहरा बस सिर्फ अनतहरा चाहिए वरी तधीरा न चाहिए जरे बैत जी हर गाल कही तो सिर्फ अनतहरा चाहिए पर ततहीरा वरी न चाहिए जनी अहल बैत जी हर गाल के चाहिए जो तहरकुम ततहीरा बैत तवा पाक रखजो अहल बैत के मां ये पाक रखंदो जे पाक रखण जो हक इन लफ्ज अहल बैत इन लफ्ज अहल बैत जे जी तहार जो जिक्र अल्लाह कुरान में कहवा ना इन लफ्ज अहल बैत जी मरकज नुक्ते जो नालो फातिमा केडी पाक जिने केडी पाक तहारत फातिमा ॾिसण चाहियो ना वडी जल्दी में पाण वरी चवां तो 1441 में उठाणी केडी पाक 1441 में उठाणी जे कहाणी तो असा ॻाल्हि कयां पियो ही 3 हिजरी जी ॻाल्हि केडी पाक 3 हिजरी ॻाल्हि 4 लफ़्ज़ आहिनि 3 हिजरी जुमे जो ॾींहुं रमज़ान जो महीनो 15 तारीख़ फातिमा पाक केतरी मना बासत फातिमा पाक केतरी लफ्ज़ मुचार ॻाल्हाया आहिनि 3 हिजरी जुमे जो ॾींहुं रमज़ान जो महीनो 15 तारीख़ केडी पाक फातिमा क़िबला 3 हिजरी 15 रमज़ान जुमे जो ॾींहुं ज़ुहर जे वक़्त पंहिंजे फर्ज़ंद हसन मुश्तबा के जनम ॾिनई ऐं असर जी नमाज़ लाइ बीबी वरी मुसल्ले ते बीठी हुई वाह वाह सुभान अल्लाह नारे हैदरी जज़ाकल्लाह भाई केडी पाक आई अंदाज़ मां ता सा 15 रमज़ान जे रात की गाल न कही आ हां दी ना रमज़ान दी माना जुमो पर दी माना रोज़ो ओ मुमकिन है कि जवान तो ज़हन में चे मौलवी देर भी कराए तो भाई मुमकिन है बीबी रोज़ो ना रखियो होजे वक्त आने खर्च न कराएंगे पर 3 मिनट गाल पूरी तो कहे थे या गाल तो रमज़ान जो महीने में कुल हालत है टी सूरत है को हालत या तो रोज़ो अथई या अथई ना बालेगा बीमारा मुसाफिर एक्स वाई या थई रखनो थई न थई तो नथो रखी सगी रखने तो गुनाहगार हां जे रोज़ो न थई ऐ रखी तो गुनाहगार जे हुजई ऐ न रखी तब गुनाहगार ता चद मोली रोज़ो न रखण गुनाह ना तू वरी रखण गुनाह आई तो चवा न रखण गुनाह वा छो ओ जनते ना है मुसाफिरा कोने रखे त मरीजा कोने रखे त ये वक्त कोन खर्च कराई माने 3 सूरतात न रखियो थम बाबा न रखियो थम तू सा गालाइंदा न रखियो वारो तसव्वुर इस्लाम मुक़द्दस में कोने ओ जे घर जी आऊं गाल पे तो कया होते न रखण वारो तसव्वुर तो मुमकिन ही कोने मुमकिन ही ना है
तव्हांजो मतिलबु आहे रोज़े सां बि आहे बीबी। हाणे अचो न मकतब तशय्युअ खां पुछो, मज़हब अहल बैत खां पुछो त मकतब तशय्युअ में मज़हब अहल बैत में हर मस्तूर के बतूल न चइबो आहे, हर मस्तूर के फातिमा न चइबो आहे, हर मस्तूर के ज़हरा न चइबो आहे। मकतब तशय्युअ में मकतब अहल बैत में उन्ही बीबी के फातिमा चइबो आहे जेका 15 रमज़ान जे ॾींहुं ज़ोहर जे टाइम ते पंहिंजे फर्ज़ंद हसन मुश्तबा के जन्म ॾेई करे असर जी नमाज़ लाइ बीबी वरी मुसल्ले ते हुजे, न रोज़ो टुटेस न मुसल्लो छॾाइजेस, इन के फातिमा चइबो। केड़ी पाक केतरी पाक इन सवाल थियो जज़ाकल्लाह, इन सवाल थियो जज़ाकल्लाह, इन सवाल थियो मुंहिंजे इहा बीबी जॾहिं हिन दुनिया ते विलादत थियसि न सभ खां पहिरियों मसइलो नाले जो, अलबत्ता नाले जा कुझु मरल खां पोइ मामलो ईंदो आहे पर मरल फ़िलहाल बयान नथो करे सघे, वक़्तु ई न आहे। नाले जो मसइलो आयो त नालो तय थियो फातिमा, तय थियल हुयो सीधी ॻाल्हि आहे, तय थियल हुयो, ऐलान थियो फातिमा नी तय थियल हुयो, इनते बहस फ़िलहाल न आहे, वक़्तु अदा माना तय थियल हुयो, ऐलान थियो फातिमा। नी नाले जे मुतलक तव्हां असांजे 6 इमाम खां सवाल थियो त लेमा सुमियत ज़हरा अल फातिमा, ॻाल्हि ख़तम। मौला तव्हां ॿुधायो तव्हांजी जद्दा जो नालो फातिमा छो रखियो वियो आहे? ॻाल्हि पूरी, ॻाल्हि ख़तम साईं। लेमा सुमियत ज़हरा अल फातिमा, तव्हांजी जद्दा जो नालो फातिमा छो रखियो वियो आहे? जवाब मुझे सादिक मौला जो न मुझो न तव्हांजो आहे, मुझो सादिक मौला फरमाए थो ले अन्हा फातिमा शियतहा मिन अन्नार, इन्ही करे त मुंहिंजी जद्दा पंहिंजे शियन खे जहन्नम जी बाहि खां छॾाए छॾियो। नारे हैदरी, अल्लाह रहम करे फिज़ ख़ुशामत, ख़ुशामत करण वारो माण्हू न आहियां, ख़ुशामत ईंदी बि कान्हे का, ऐं तव्हांखे ख़ुशि करण ॻाल्हि कोन ॻाल्हाई था, ऐं सच तो नहीं तव्हांजो हवाले ॻाल्हि ॻाल्हाई था, बल्कि हिते ॻाल्हि पंहिंजी खे रोके बि तव्हांखे चवंदुसि कि मजलिस बाबा के अजुरा अजुरा वाह 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 अजुरा, हिकु मिनट इन अजुर में शक कोन अथव, पर वाह वाह खां वॾो अजुरा दुरूद शरीफ़, इन वाह खां वॾो अजुरा नारे हैदरी में, इन वाह खां वॾो अजुरा सुभान अल्लाह चवण में, इन वाह खां वॾो अजुरा माशा अल्लाह चवण में। वॾो अजुर छॾे नंढो अजुर छो हासिल कयूं? इनके तव्हांजी वाह लाइ ॻाल्हि न कई आहे, ॻाल्हि मतिलबु चवण थो चाहियां, माना छो नालो फातिमा जे शियन खे छॾायो अथई, जॾहिं मूं चयो ले अन्ना फातिमा शियता मिन अन्नार छॾायो अथई त मोहतरे एतिराज़ कयो चई गुनाहगार बि, यार ॻाल्हि ख़तमु करे छॾी आहे, साईं ॻाल्हि ख़तमु करे छॾी आहे, मां चयो छॾायो चई गुनाहगार बि, चई गुनाहगार जन्नत में वेंदो, मां चयो न वेंदो, ॻाल्हि पूरी पियो थो कयां, चई गुनाहगार बि, मां चयो न वेंदो, गुनाहगार जन्नत जो था भला ख़ैर आहे न वेंदो, ओ गुनाहगार जन्नत वाह शिकार लफ़्ज़नि में लाउड स्पीकर पियो थो चवां त न वेंदो, गुनाहगार जन्नत न वेंदो, ओ क़िबला जीअं लोह मोम न बणबो आहे ईअं गुनाहगार जन्नत में न वेंदो, जीअं लोह मोम न बणबो आहे गुनाहगार जन्नत में न वेंदो, जीअं बाह गुलज़ार न बणबी आहे।